अस्सलाम वालेकुम। अच्छा, करेंसी जेको आहे पाण तक़रीबन मुल्कनि जी करे चुका आहियूं। कुझु ई मुल्क रहियल आहिनि, ठीकु आहे, जेके इंपॉर्टेंट आहिनि उहो सभु खां पहिरियों पाण इंपॉर्टेंट डिस्कस कयूं था। अच्छा, मलेशिया जी करेंसी छा आहे? मलेशिया जी करेंसी अथव रिंगित। इहा इंपॉर्टेंट अथव। इन खां बाद में हंगरी जी, ये काफ़ी पास्ट पेपर्स में आए। हंगरी जी आहे फोरेंट। ऐं पोलैंड जी ज़लूटी LAT। अच्छा, उनखां बाद में जेको आहे बांग्लादेश, टका, अफ़गानिस्तान, अफ़गानी, अच्छा UAE ऐं मोरक्को ऐं ॿियो कहिड़ो कंट्री आहे अर्मेनिया। इन सभिनी जी करेंसी आहे उहा अथव दरम। अच्छा, ॿियो रबिल करेंसी जेकी आहे उहा कहिड़नि मुल्कनि जी आहे? इहा जेकी आहे हिकु त आहे बेलारूस, जो पुराणो नालो हुयो बेलारूसिया। ऐं रशिया जी करेंसी इन जे करे इम्पोर्टेंट आहे। ॿियो ताजिकिस्तान, अच्छा उनखां बाद में रियल करेंसी। रियल इहो पुछंदा न आहिनि एतिरो, कंहिं पेपर में ॾिठी न आहे। इहा आहे कंबोडिया जी ऐं ॿियो ब्राज़ील जी। इहा इम्पोर्टेंट न आहे एॾी का, कंहिं पेपर में आई न आहे। कज़ाकिस्तान तव्हांखे मां ॿुधायो आहियां, पोएं लेक्चर में पाण पढ़ी आहे। कज़ाकिस्तान जी करेंसी छा आहे? अच्छा, शायदि न कई आहे। ऐं कंहिंजी आहे? कज़ाकिस्तान जी। कज़ाकिस्तान जो कैपिटल छा आहे? आस्थाना, जंहिंजो नालो चेंज कयो अथऊं ब्राज़ील। कंबोडिया जो फेनम पेन। ब्राज़ील जो ब्राज़ीलिया। वियतनाम पाण पढ़ी आया आहियूं। शिलिंग करेंसी न कई आहे। शिलिंग कहिड़नि मुल्कनि जी आहे? कीनिया, उगांडा ऐं ॿियो समोलिया। उनखां बाद में इसराइल जी करेंसी छा आहे? ये तमामु घणी टेस्ट में पुछंदा आहिनि। इसराइल जी त शक्ल। अच्छा, चाइना ऐं पाण चाइना जी करेंसी छा आहे? चाइना ऐं जापान रहियल आहे। चाइना जी आहे योन, ठीकु आहे, ऐं जापान जी येन। अच्छा, अथोपिया जी करेंसी ॾिसो। अथोपिया जी छा आहे करेंसी? बियर। मंगोलिया जी तुगरिक। ऐं भूटान जी नुगुल तुरम। अच्छा, ये आहिनि करेंसीज़
जंहिंमें ट्रिक्स थियूं ऐं सिंगल करेंसीज़ आहिनि। अक्सर जेके टेस्ट में पुछियूं वेंदियूं आहिनि उहे सिंगल करेंसीज़ पुछियूं वेंदियूं आहिनि, जीअं हंगरी जी आहे फोरेंट, मलेशिया जी रिंगित, ऐं थाईलैंड जी आहे बाथ। ॿियो कहिड़ो म्यांमार जी पाण कोन लिखीसीं न, म्यांमार इन जी आहे कैयत, इन जो पुराणो नालो छा हुयो, बर्मा। अच्छा, इहे करेंसीज़ काफ़ी आहिनि, इहे नोट करे छॾियो कंहिं बुक वग़ैरह ते नोट करे छॾियो, ऐं इन में बि पंहिंजे बुक में बि अथव। अच्छा, इहा मां PDF जेकी आहे बुक जी कंहिं वटि न हूंदी, स्टूडेंट वटि थी सघे थो कंहिं वटि बुक पंहिंजो न हुजे, त मां करेंसी जी जेकी ट्रिक आहे न उनजो PDF अलॻि करे उहो सेंड करे छॾींदासीं ग्रुप में, उतो नोट करे वठिजो, या उनजो प्रिंट कढाए छॾिजो लाज़मी।